खबरनि अपडेट सिलसिले के अॻिते वधाईंदे दादू मावा खे ख़बर ॾींदा हलूं। वासिफ़ आज़ाद सूमरो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू सेक्शन थाणे जे हद भट्टी कॉलोनी जे रहवासियुनि मुस्मात यास्मीन मल्ला ऐं उन जी धीउ सुगरा ऐं ॿियनि सिंध प्रेस क्लब पहुची एहतजाज कयो। मुज़ाहिरीन यास्मीन मल्ला दायो त अल्लाह बख़्श चांडियो मुंहिंजी धीउ जो पंहिंजे पुट लाइ मूंखां रिश्तो घुरियो। इनकार करण ते कुझु वक़्तु ताज मोहम्मद चांडियो, इंसाफ़ चांडियो ऐं ॿिया नामालूम माण्हू वठी अची असांखे तंग करे रहिया आहिनि। 10 मुहर्रम जी राति अल्लाह बख़्श चांडियो, ताज मोहम्मद चांडियो ऐं 3 नामालूम माण्हू वठी असांजे घर घिरिया। असांजी तज़रील कई, जंहिंजी NC रिपोर्ट A सेक्शन थाणे ते दाख़िल कराई। पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार करे बैदि में आज़ादु करे छॾियो। हू बाअसर हुजण करे असांजी दाद फ़रियाद न पई थिए। हाणे असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असांखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार अल्लाह बख़्श चांडियो, ताज मोहम्मद, इंसाफ़ चांडियो ऐं उन्हनि जा माण्हू हूंदा। मुतासिरीन IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू, सीशन जज दादू खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। असां भट्टी कॉलोनी शाख ते वेठा हूं। असां सां चांडियनि बेवाजिबी ॾाढी कई आहे। असां घर में घिरी असां नंग था कढनि, असां न्याणियूं कुआरियूं उन्हनि खे परेशान कयो अथनि। असांखे धमकियूं था ॾियनि, असां तव्हांखे मारींदासीं। उन पिस्टल मीहो चांडियो, उनजो पुटु अलाबू, लाल बश्क, अज़ीज़ला ऐं जान मोहम्मद ऐं इहो कंदा आहिनि कमु, उहे हल्को सल्को कंदा आहिनि घर में। पोइ उन खां पोइ असां हिनखे दाह खणी वियासीं हिनजे वॾे भाउ ॾे। उन असांजी नवर न असांजी जॻह ई हिते असांजी बेघर करे असांखे खपराई अथनि। असां लॾे शाख ते विया आहियूं। हाणे असांखे अहिड़ो ज़लील कयो अथनि, घर में घिरी पिया आहिनि। असांजी अदड़ी जे ॿाहुनि में त असांजी निणान जे हथ ॿाहुनि में पाड़े वारा सभु शादी ॾींदा ख़ुदा करणी। त असां सां हिननि ॾाढी बेवाजिबी कई आहे। असांजे मर्दनि जे खटुनि खे अची गाॾियूं था हणनि, असांखे ॾाढो परेशान कयो अथनि। ॿधरायो आहे, वरी छॾायो वियो आहे। वरी उन खां बाद में आयो आहे उते वरी धमकी ॾी वियो आहे त असां तव्हांखे मारींदासीं। असां चांडिया जी आहिनि, चांडिया अलाबू, लाल बश्क, जानू, मीहे चांडिया जो पुटु, यम घर खां वेठा आहिनि पासे में। मसालो इहो आहे तॾहिं मूंखां घुरियनि, मां न ॾिनी। मां चयोमांसि मां तव्हां चांडिया हो न ॾींदसि। उन तां ज़िद कया अथनि। हाणे असांखे अदड़ी जे न ॾींदी त असां कढंदासीं घर मां। मां चयो असां ईअं न कंदासीं, भले तव्हांखे जिथे हलो तिथे हलंदासीं। उन खां पोइ मूंसां चप पिया आहिनि। हाणे बेवाजिबी ॾाढी कई अथनि घर में। वरी असां इहो अपील था कयूं सरकार असां सां मदद करे। असां बेगुनाह आहियूं। असां सॼो ॼाणो खोखरनि वटि कमु था कयूं। सॼो ॼाणो असांखे परेशान करे ऐं असांखे सरकार बि थोरो हेल्प कराए। ज़िम्मेवार असां जेको बि थियो उनजा ज़िम्मेवार पाण आहिनि। हा कार्रवाई थी वञे जेका बि थिए। असां उन्हनि खे अपील था कयूं, केरु जेको हुनजो चांडियो चङो हुजे असां सां मदद करे, जेको बि चङो हुजे न। ऐं